والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين سيد الأولين والآخرين قائد الغر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا نحن نحيي الموتى ونكتب ما قدموا وآثارهم وكل شيء أحصيناه في إمام مبين. الله مولانا العلي العظيم. مسلمان भाइयों, अल्लाह ताला जल्ल जलालुहु जल्ल शानुहु असांखे हिदायत नसीब फरमाए. आमीन. ईमान सां रहाए, ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर नसीब फरमाए. आमीन. इंसानी जिंदगी जी ज़रूरियात में जा हिकिड़ी ज़रूरत लिबास आहे. लिबास जिंदगी की जरूरत है. बगैर लिबास जे निकरण ऐब आहे. ख़ुसूसन मर्द जी जेका ढकण वारी जिस्म जी जाइ आहे, दुन खां वठी गुडन ताईं, इहा मर्द जी उघड़ आहे. इन खे ढकण फर्ज़ आहे. जेकॾहिं इहो न ढकींदो उनजी नमाज़ न थींदी. ऐं जेको पंहिंजी उघड़ ॿिए जेको ज़ाहिर करे उन ते बि अलाह जी लानत आहे. ऐं जेको पराई उघड़ खे ॾिसे उन ते बि अलाह जी लानत आहे. हाँ, हिकिड़ो माण्हू चरियो आहे, पागल आहे, होश हवास न आहे, अकल न हुए त मौज ई मौज. जंहिं वटि अकुल न आहे, शरीयत जा कानून आहिनि अकुल ते. शरीयत जूं पाबंदियूं आहिनि अकुल जे मथां. जेकॾहिं अकुल न आहे उहो बिना लिबास जे वते त हुन ते मयार कोन्हे. पर जंहिंखे अकुल आहे उन खे लिबास ढकण, ख़ुसूसन पंहिंजी शर्मगाह खे ढकण, उन जे मथां लाज़िम आहे, ज़रूरी आहे, फर्ज़ आहे. ऐं लिबास जे मामले में ॿ शयूं ज़रूरी आहिनि. हिकिड़ो त लिबास सातिर हुजे. सातिर जी माना आहे ढकींदड़, जिस्म खे ढके. अहिड़ो सन्हो बारीक लिबास जंहिंमां बदन अंदरि बखे पियो, ज़ाहिर पियो, नज़र पियो अचे. इहो लिबास जे बावजूद बि माण्हू उघाड़ो. अहिड़ो लिबास जेको जंहिंमां जिस्म ज़ाहिर थिए. मसलन औरत खे सॼो जिस्म ढकणो आहे. मर्द जी त तव्हांखे मूं ॿुधाई त दुन खां वठी गोॾनि ताईं, पर औरत जो सॼो जिस्म ढकण जी शइ. ताकी हुनजा वार बि उघड़ में शामिल आहिनि, उनखे ढकी. अहिड़ो कपिड़ो औरत पातो, रओ अहिड़ो पातई जेको बिल्कुलु सन्हो आहे, जंहिंमां वार नज़र अचनि था. त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया त अहिड़ो दौर ईंदो, हिकिड़ियूं औरतूं हूंदियूं मुंहिंजी उम्मत में पैदा थींदियूं जेकी कपिड़नि जे हूंदे बि बेलिबास हूंदियूं. उन्हनि ते अलाह जी लानत आहे. कपिड़नि जे हूंदे बि यानी अहिड़ो सन्हो लिबास पाईंदियूं जंहिंमें जा उन्हनि जो बदन ज़ाहिर थी. या अहिड़ो चुस्त लिबास जेको बदन खे चंबड़ी पवे. मर्द खे बि इहो ठीकु न आहे, औरत खे बि इहो ठीकु न आहे.
ख़ासि करे औरत जे लाइ त इहो कपिड़नि जे बावजूद बि आहे बेलिबास आहे, जेका चुस्त लिबास पाए थी उनजे जिस्म खे चंबड़ी पवे थो, हुस्न खे नुमायां करे थो। औरतूं जे बुरको ढकिन थियूं, बुरके जो मक़सदु आहे परदो, ऐं हू वरी बुरको अहिड़ो ढकिन थियूं उन में चेल खे सोढ़ो करे ॿधनि थियूं जंहिंसां उन्हनि जो बिल्कुलु हुस्न ज़ाहिर थी पवे थो। साईं जन फरमाए त इन्हनि औरतुनि जे मथां अल्लाह जी लानत आहे, इहे कपिड़नि जे हूंदे बि बेलिबास आहे। लिबास जे मामले में हिकिड़ी शइ आहे त उहो बदन ते सातिर हुजे, यानी ढकींदड़ हुजे, ऐं ॿियो ममनू न हुजे। ममनू जिंद कपिड़ा बि कुझु मर्दनि जे लाइ ममनू आहिनि ऐं कुझु रंग बि ममनू आहिनि। रेशम या पट इहो मर्द खे पाइण हराम आहे, ममनू कपिड़ो आहे, रेशम जो कपिड़ो। उनजो नज़ीर असांजे हिन दौर में उहो असुल रेशम त असां वटि कोन थो पहुचे, पर किथे किथे बोस्की जो पटको ईंदो आहे, ॿाहिरों जो आणींदा आहिनि, चाइना जो डबल घोड़ा बोस्की। अॼुकल्ह उन में पॉलिस्टर मिलाइनि था, उहो मिलावट वारो आहे त उन खां मनो कोन्हे। ख़ालिस रेशम जी बोस्की हुजे या ॿियो को कपिड़ो रेशम जो हुजे, इहो मर्द खे पाइण जाइज़ न आहे। मुंहिंजो दलील ही आहे त हिकिड़े ॾींहुं रसूल अकरम हादी आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे हवेली पाक मां निकिता। हुज़ूर जन जे हिकिड़े हथ मुबारक में रेशम जे कपिड़े जो टुकड़ो हुयो। छा हुयो? रेशम जे कपिड़े जो टुकड़ो हुयो, ऐं ॿिए हथ मुबारक में सोन जो टुकड़ो हुयो। साहबा खे ॾेखारियो, पाण फरमाए ॿुधो, इन हाज़ैन हुर्रिम अला ज़ुकूर उम्मती, ही ॿई शयूं मुंहिंजी उम्मत जे मर्दनि जे मथां अलाह ताला हराम करे छॾियूं। रेशम मर्द ते चओ औरत पाए सघे थी, मर्द ते हराम आहे। ऐं उहो रेशम जेको आहे, असुली रेशम जेको कीड़े जे उन मंझो पैदा थींदो आहे, कीड़े जे माखी जो रुतूबत जेका निकिरंदी आहे, माखी थींदी आहे, उहो कीड़े मंझां उनजो मवाद जेको आहे, कचो मवाद, खाम माल कीड़े मां निकिरंदो आहे, उन मंझां रेशम ठहंदो आहे। उहो रेशम, असुली रेशम मर्द खे पाइण नाजाइज़, उहो तमामु मुलायम थींदो आहे। जेकॾहिं असुली रेशम हुजे न, उनजो थान कपिड़े जो चीच जी मुंडी मां गुज़ारे सघिजे थो, चीच जी मुंडी मंझां थान कपिड़े जो गुज़ारे सघिजे थो। एतिरो सोढ़ो थी वेंदो आहे, एतिरो मुलायम हूंदो आहे, एतिरो नरम हूंदो आहे। इहो मर्द खे साईं जन फरमाए त मुंहिंजी उम्मत जे मर्दनि जे मथां ही रेशम हुर्रिम हराम कयो वियो। ॿियो सोन, सोन पाइण, सोन में खाइण, सोन में पीअण, मदीने वारे साईं उम्मत जे लाइ हराम कयो आहे। सोन जो चमचो आहे हमेशह खाए, सोन जी प्लेट आहे, सोन जो गिलास आहे। असां माण्हू तसवर करे सघूं था, पर हिन दौर में अहिड़ा माण्हू आहिनि जिन वटि सोन जा लिबास आहिनि। इराक जो जेको सदर हुयो, उन सदर सद्दाम हुसैन मरहूम, उन जे जेके वॉशरूम जूं टोंटियूं हुयूं उहे बि सोन जूं हुयूं। टोंटियूं जेके जंहिं ते कमोड ते वेही पंहिंजो हाजत पूरी कंदो, उहो सोन जो ठहियलु। तव्हां अंदाज़ो लॻायो, जंहिंजो कमोड काकूस करण वारो सोन जो हुजे त सोन जे बर्तन में खाइण, साईं फरमाए त जेको सोन जे बर्तन में खाए थो, पीए थो, उहो पंहिंजे पेट में जहन्नम जी बाहि घर घर थो करे।
ऐं लिबास जे मामले में रेशम मर्द खे मनव पटको हुजे कांचो हुजे कमीस हुजे चादर हुजे रुमाल हुजे कहिड़ी बि शइ हुजे रेशम जी न हुजे कपिड़नि जा हज़ार क़िस्म आहिनि मन ॿियनि जी त कोन्हे का न भली जेको तव्हांखे दिलि खे वणे सुठो कपिड़ो पाए भली पाए पर जंहिं ॻाल्हि खां असांजे नबी असांखे मना कई आहे असां उन खां रुकिजी वेंदासीं जी त रेशम मर्द जे लाइ सिर्फ़ मन औरत पाए सघे थी बाक़ी ॿिया कपिड़ा जेकी आहिनि उहे मर्द जे लाइ हलाल आहे बाक़ी ॿ रंग आहिनि जेकी मर्द खे मदीने वारे साईं मना फरमाया हिकिड़ो रंग आहे ॻाढ़ो हुलवाण जो ॻाढ़ो बिल्कुलु ॻाढ़ो जेको हूंदो आहे न उहो ॻाढ़ो रंग मर्द खे जाइज़ कोन्हे ये ॻाल्हि वरी सम्झो कहिड़ो रंग हूंदो आहे उहो बि ॻाढ़ाण माइल हूंदो आहे उहो न हीउ जेको आहे नासी रंग आहे परे खां इहो ॻाढ़ो नज़र थो अचे इहो जाइज़ आहे इन खां मनो कोन्हे ख़ालिस जेको ॻाढ़ो आहे जीअं हुलवाण जो रंग थींदो आहे न अहिड़ो ॻाढ़ो रंग मर्द खे पाइण जाइज़ न आहे औरत पाए सघे ॿियो फिको रंग अहिड़ो जीअं सरिया जो गुल आहे न अहिड़ो फिको रंग फिके रंग जी कमीज पाए कांच पाए चादर पाए पटको पाए फिको रंग मर्द खे जाइज़ कोन्हे ऐं ॿियो कहिड़ो रंग ॻाढ़ो रंग मर्द खे जाइज़ कोन्हे ऐं औरत इहे ॿई रंग बि पाए सघे थी ऐं सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त मर्द ज़नाना लटा न पाए ज़ाल मर्दाना कपड़ा न पाए हबीबुल करीम फरमायो त उन मर्द ते अल्लाह जी लानत आहे जेको औरतुनि सां तशबीह करे उन ज़ाल ते अल्लाह जी लानत आहे जेका मर्दनि सां तशबीह करे अलाह से मर्द ठाहियो अथसि वरी कपिड़ा ज़नाना पाईंदुसि हिकिड़ो माण्हू हूंदो उहो ॻाल्हाईंदो माइनो अचां थी वञां थी खावां थी पीआं अड़े में मर्द कयो चूड़ा पायूं हुते माइन वारा यादि रखो अहिड़े माण्हू जेको मर्द थी करे ज़ालुनि सां मुशाबियत करे उन ते अल्लाह जी या वरी ज़ाल मर्दाणो लिबास पाए मर्दाणी सूरत सीरत पंहिंजो रंग ढंग मर्दाणो इख्तियार करे इन औरत जे मथां अल्लाह जी लानत जेकी सिंगार ज़ेवर आहिनि इहे औरतुनि जे लाइ हाणे को मर्द वालियूं पाए कननि में ईअं पाइनि था असांजे मुल्क में वालियूं सोन जूं पाइनि था मुंडियूं सोन जूं पाइनि था मर्द ॻिचीअ में सोन जा लाकेट पाइनि था सोन जी ज़ंजीरी पाइनि था मर्द इन ते अल्लाह जी लानत आहे हिकु त सोन मना ॿियो औरत सां तशबीह करणु मना ऐं हिकिड़े मुल्क में मां वियुसि उते मर्दनि काफ़ी मर्दनि खे मूं ॾिठो त नक में इहा फुली पाई पिया असां वटि औरत जो को मङणो थींदो आहे न कंहिंसां त हुनखे नक में फुली पाराईंदा आहिनि माना इंगेज थी वई हिनजो ॿिए कंहिंसां ॻाल्हि थी वई आहे मङणो थी वियो उहो मर्द नक में फुलियूं पायूं अथनि कन में वॾा मर्द वॾा कन में वाला पायूं अथनि अहिड़े मुल्कनि में मां वियुसि उते ईअं बि ॾिठो हिकिड़े मुल्क में वियुसि उते सर्जरी करे ऑपरेशन करे मर्द मां पंहिंजे अखियुनि सां उहे ॾिठा ॿुधी ॻाल्हि नथो कयां किताब जी पढ़ी ॻाल्हि नथो कयां
मूंखे उन्हनि माण्हुनि तुंहिंजे माण्हुनि ॾेखारियोसीं ही मर्द आहे पर हिते छातियूं विझराईंदी आहे, औरत बि थींदी आहे, ऐं हेठों बि हो मर्द मुंहिंजा माई। सिर्फ़ इन जे लाइ पैसे कमाइण जे लाइ, बेहयाई जे लाइ, गंदाई जे लाइ, बदकिरदारी जे लाइ। अस्तग़फिरुल्लाह अज़ीम। मदीने वारे साईं फरमाए त अहिड़े मर्द ते अल्लाह जी लानत आहे जेको पाण खे औरत बणाए, ऐं अहिड़ी औरत ते लानत आहे जेका मर्द वांगुरु पाण खे बणाए। ऐं ॿी हदीस पाक में आहे त मन कुतिल फी गैर ज़िय्यिही फदमुहु हद्रुन, जेको पंहिंजी सूरत मटाए ॿी सूरत में अचे उनखे मारे छॾिजे त उनजो खून माफ़, उनजो खून राय कान्हे। माण्हू कंहिंखे मारे त उनजो बदिलो शरीयत में खून जो बदिलो खून आहे, कंहिंखे मारे उनजो बदिलो खून जो बदिलो खून आहे, ॾंद जो बदिलो ॾंद आहे, कन जो बदिलो कन आहे, हथ जो बदिलो हथ आहे, जेको हथ कटे त उनजो हथ कटो, कंहिंजो ॾंद भञे उनजो ॾंद भञो, कंहिंखे मारे उनखे मारियो। पर जेको पंहिंजी सूरत मटाए ॿी कंहिं सूरत में अची वञे त उनखे मारे विझे त उनजो खून माफ़। हिकिड़ो मूंखे वाक़ियो यादि अचे थो, कंहिं हिंदुस्तान जे बुज़ुर्ग जो नालो मूंखे विसरी वियो आहे। उहो राति जो वञे पेशा नमाज़ ते, अॻे नांग आयुसि, उन नांग खे रस्ते में नांग नज़र आयो, हुनखे लठ हणी मारे विधई, नांग खे लठ हणी नांग मरी पियो। उहो को जिन हो, उहो नांग जेको हो छा हो, ऐं जिन्नात खे अल्लाह ताला इहा कुवत ॾिनी आहे जो उहे सूरतूं पंहिंजूं मटाए सघंदा आहिनि। हुन दरवेश लठ जो हयसि, जिन आया उन दुर्वेश खे खणी विया पंहिंजे जिननि जे बादशाह वटि, जिननि जे सरदार वटि, हिन असांजो हमरा मारियो आहे। उहो जिन हाणे उहो बुज़ुर्ग चए थो त मां सभिनी जिननि खे ॾिसां पियो, मुंहिंजे अॻियां ज़ाहिर थी विया। उहो सरदार वेठो हुजे, अॻियां फौज, जिननि जी लश्कर, बादशाह, वज़ीर, मुशीर, फौज, सिपाह, जीअं बादशाही निज़ाम हूंदो आहे पेश कयूं। उन पुछियो शायद, हे शायद ही मक़तूल आहे, ही हुनजो लाश आहे, हिन मारियो आहे। उन बादशाह पुछो मौलवी साहब खां, हिन बुज़ुर्ग खां, त तूं हिनखे मारियो आहे? चई हाज़ी मूं मारियो आहे, मूं क़त्ल कयो, मूं लठाईंदोमांसि, मूं नांग खे मारियो आहे, मूंखे ख़बर न हुई त कोई जिन आहे। उन जिननि जो जेको सरदार हुयो उन क़ुर जी आयत पढ़ी, किसास वारी, खून जो बदिलो खून, उहा आयत पढ़ी त उन जिननि जे बादशाह जेॾीमहिल आयत पढ़ी ऐं आर्डर ॾिनई त खून जो बदिलो खून, क़ुर जो फ़ैसिलो आहे, इन जे करे हिन खे क़त्ल कयो वञे। हीउ आलिम हो, बुज़ुर्ग हो, हिन चयोसीं मूंखे सफ़ाई जो मौक़ो मिलंदो? चई हा ॿुधा। चई मदीने वारे साईं फरमाया त मन कुतिल फी गैर ज़िय्यिही फदमुहु हद्रुन, जेको पंहिंजी सूरत मटाए ॿी सूरत में अचे उनखे मारे छॾिजे त उन ते खून माफ़। उन जिन्ननि जे बादशाह चयो त सदक़त या अखी समेत हादा मिन रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजा भाउ तो सच चयो, इहा हदीस मूं पाण पंहिंजे कननि सां मदीने वारे साईं खां ॿुधी हुई, मां हुज़ूर जो असाबी जिन आहियां। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। चईंदा हिनखे एज़ाज़ सां, इकराम सां वठी पंहिंजे घर पहुचाए जीअं खणी आया। सुभान अल्लाह। हिकिड़ो मसलो ॿुधी छॾियो, घर में तव्हांखे नांग नज़र अचे त तकड़ करे मारियो न। घर में जेकॾहिं घर में नांग नज़र आयो उनखे 3 भेरा चओ, अलाह जा बाना मुंहिंजो घर छॾे वञ, न मूंखे ईज़ा आहे न मां तोखे ईज़ा आहियां।
हिकिड़ो भेरो चयोसि, ॿ भेरा चयोसि, टे भेरा चयोसि, अञा चौथे भेरे वरी ज़ाहिर थिए पोइ हणी धक मारे विझोसि, इहो जिन न आहे, इहो नांग आहे। जेकॾहिं जिन हूंदो तव्हांजे हिकिड़े भेरे चवण सां गुम थी वेंदो, ॿिए भेरे चवण सां, टे भेरे चवण सां उहो वरी न ईंदो तव्हांजे घर में। जेकॾहिं जिन हूंदो त छा चवंदो, ए अलाह जा बाना मुंहिंजो घर छॾे वञ, न मूंखे तकलीफ़ पहुचा न मां तोखे तकलीफ़ पहुचाए। ये लफ़्ज़ यादि करे छॾियो। घर में नांग ॾिसो त उनखे इहे टे भेरा इहे लफ़्ज़ चवंदा कयो। बाक़ी घर खां ॿाहिरि जिते बि ॾिसो ठगा कढायो। क़त्लल मूज़ी क़ब्लल ईज़ा, ईज़ाईंदड़ शइ खे ईज़ाइण खां अॻु में ई मारे छॾियो। नांग ईज़ाईंदड़ आहे, बिच्छू ईज़ाईंदड़ आहे, छितो कुतो ईज़ाईंदड़ आहे, इनखे मारे छॾियो। ॻाल्हि सम्झो था? त मूं अर्ज़ पे कयो, जेको पंहिंजी सूरत मटाए ॿी सूरत में अचे उनजो खून ई शरीयत माफ़ करे छॾे। हाणे हे माण्हू मर्द थी करे पाण खे औरतूं बणाए हिन दौर में। अस्तग़फिरुल्लाह अज़ीम। अल्लाह करीम जल शान शाल असांखे जंहिं सूरत में पैदा कयो आहे अल्लाह ताला इन ते क़ाइम दाइम रखे, ईमान सराए, ईमान सां मौत नसीब फरमाए। त उहो माण्हू जेको औरतुनि सां तशबीह करे मर्द थी करे उन ते अल्लाह जी, ऐं जेका औरत मर्दनि सां तशबीह करे उन ते अल्लाह जी लानत। हाणे असां वटि शादी थींदी आहे न, शादी उन में मर्द खे पाराईंदा अथव बोछण, मायुनि जी पोती रहो आहे तव्हां वटि कोन्हे? छा चवंदा आहिनि हिनखे? पलव ॾींदा आहिनि। हाणे उहा माई वारी पोती मर्द खे पाराईंदा ऐं अजरक मर्दाणो वरी माई खे पाराईंदा, किसो ई हूंदो। वरी साईं कीअं खंड पड़ी ॾिजे दाल नथी ठहे, कीअं ठहंदई त पाण ई शुरूआत कीअं सम्झो था? हिकिड़े माण्हू खे रुॻे धीअूं आहिनि, 5-7 धीअूं थी वियूं, हिकिड़े पुट खे वरी कपिड़ा मर्दाणा पाराईंदो, उनखे वरी नमूनो मर्दाणो कंदो, छोकिरनि वारो कंदो। अब हे छा आहे, बसि दिलि थी चवे, ईअं न कंदा कयो। जेका जेका जिन्स जंहिंखे रब ॾिनी आहे उहो उन में ठीकु आहे। सम्झो था? ऐं लिबास जे मामले में बि एहतियात रखिणो आहे। अहिड़ो कपिड़ो जेको ज़नानो कपिड़ो आहे, पधरो आहे न, हे ज़नानो कपिड़ो आहे, तव्हां सुञाणो कोन था, हे मर्दाणो आहे, ज़नानो आहे, ख़बर कोन थी पए। हाणे वरी नात ख़ान जेके जदीद तिर्ज़ जा टिप टाप इहे निकिता आहिनि नात ख़ान, उहे बि मायुनि वारा कपिड़ा रंग बिरंगी पाए गुलनि फुलनि वारा पोइ जे नात खणनि। ॾिसो न, हाणे वरी जे केरु चवे चवंदा मौलवी नात ख़ान जी सहन ई कोन था। नात ख़ान थी न, नात खोर त न थी। सम्झो था? त लिबास उहो पायो जेको शरई लिबास आहे, दीनी लिबास आहे। ऐं उन में जेकॾहिं को माण्हू सूट पैंट पाए थो उनजी मना कोन्हे। बसि लिबास में 2 शयूं मूं अर्ज़ु कयो, हिकिड़ो सातिर हुजे, ढकींदड़ हुजे, ऐं ॿियो ममनू न हुजे, यानी रेशम जो न हुजे या रंग ॻाढ़ो ऐं फिको न हुजे, बाक़ी कहिड़े बि रंग जो आहे, बाक़ी सिबणी आहे। हाणे पड़ोचन जा कपिड़ा पंहिंजे रंग ढंग जा आहिनि, सिंधियुनि जा पंहिंजो स्टाइल आहे, अरबनि जो पंहिंजो स्टाइल आहे। वरी साईं मुंहिंजा पंहिंजो हिन में वञो, मिस्र में वञो, शाम में वञो, फलस्तीन में वञो, उन्हनि जो लिबास जो अंदाज़ पंहिंजो आहे। त हाणे इहे सकाफ़ती जेके लिबास आहिनि माण्हुनि जा, शरीयत इन्हनि खां मनो न कई आहे। सम्झो था? जेकॾहिं को सूट पैंट पाए थो त
उन्हें को मना कोने का मूसा के मौलवी साहब बस के वो चींद सी वो सूट पेट को हराम है शो हराम है कि इहो जेको आहे सो असांखे नथो वणे तोखे न वणे मुंहिंजो इराक वारा सभई सूट था पाइनि इराक वारा फलस्तीन वारा सभई सूट था पाइनि ईरान जा मुसलमान सब सूट था पाइनि शाम जा अॼुकल्ह अमारात में बि घणो करे जेके जदीद नई टही आहे उन्हनि जुबा पाइण छॾे ॾिना आहिनि उहे सूट था पाइनि असां वटि पुलिस सूट पैंट थी पाए असां वटि फौज 6 लख फौज आहे पाकिस्तान जी उन्हनि जो लिबास इहो आहे हाणे उन्हनि सभिनी खे लाराईंदे छा हिन में नमाज़ ई कोन थींदी अलाह तोखो पुछी पोइ कोन क़बूल कंदो अलाह पंहिंजी मर्ज़ी वारो आहे तूं हिकिड़ो इहो कमीज़ ऐं यार पायूं वेठो आहीं तूं शहर में वञो त 5000 माण्हू आहिनि उन्हनि में को 50 माण्हू हूंदा जिनखे इहे कपिड़ा हूंदा बाक़ी जेके आहिनि से उन्हनि खे सूट पैंट पातल आहे उहे मुस्लमान आहिनि कलमो पढ़नि था उन्हनि में नेक ज़ाकिर सालिबाना आहिनि तुर्किया में वॾा आलिम वॾा मुफ्ती वॾा उन्हनि जा मज़हबी अॻुवान उन्हनि खे मुल्टा सूट पैंट पाईंदा निमाज़ पढ़ाइनि था तकरीरूं कनि था जुमो पढ़ाइनि था ख़िताब कनि था मुलाणो ज़हन वरी तंगी सो जेकॾहिं को सूट पैंट पाए थो त उन में बि मनो न आहे हाँ पर अहिड़ो जीअं मूं पहिरीं अर्ज़ु कयो अहिड़ो चुस्त हुजे जेको जिस्म खे जकड़े बीहे पकड़े बीहे उहो न कुझु खुलियल हुजे जिस्म खे ऐं लिबास जे मामले में जॾहिं तव्हां पायो कमीज़ पायो त पहिरीं सॼी बांह पोइ खॿी बांह कमीज़ लाहियो त पहिरीं खॿी बांह कढो पोइ कांच पायो त अवल सॼो पेर दाख़िल कयो पोइ कांच लाहियो त अवल खाॿो पोइ साॼो इन तरह सां इहे शरई आदाब आहिनि जेके मदीने वारे साईं पंहिंजे उम्मत खे सेखारिया ऐं कांच पायो त बहितर आहे वेही पाए जी वेही पायो पोइ घटि भली बी ॿधो बाक़ी जेॾीमहिल पायो त वेही पायो ऐं अहिड़ो बूट जंहिंमें कशा आहिनि या पाइण में ॾुखियो आहे त उहो वेही पायो मथां किरी न पओ बूट जे आदाब ते मूं सॼो किताब लिखियो आहे जुतियुनि जा अहकाम तव्हांखे मिलंदो इहो पढ़ो त जुतियुनि जा आदाब केतिरा आहिनि जुती हिकिड़ी मामूली शइ आहे जुती पर हुन ते शरीयत जा मसाला 250 सुफ़नि जो किताब मूं लिखियो सभु जुतियुनि जे मसाइल सम्झो था त तव्हां जे पटको ॿधो था त पटको बि ॿधो मस्जिद में पटको ॿधो त पोइ भली वेही ॿधो बाक़ी ॿाहिरि पटको ॿधो त वेही ॿधो जेकॾहिं ॿाहिरि पटको वेही ॿधंदो उनखे अहिड़ी बीमारी में मुब्तला कयो वेंदो जंहिंजो को इलाज ई न थींदो ऐं जॾहिं अल्लाह ताला तव्हांखे नवा कपिड़ा ॾिए त पोइ पुराणा कपिड़ा वरी कंहिं हक़दार कंहिं ग़रीब खे ख़ैरात में ॾेई जी इमाम तिरमज़ी रिवायत आंदी आहे अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु त समेत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूल मा मिन मुस्लिमिन कसा मुस्लिमन थौबन इल्ला कान फी हिफ्ज़िल्लाहि मा दाम अलैहि मिन खिरक़तुन जेको कंहिं मुसलमान खे कपड़ा ढकाए जेसी ताईं उन कपड़े जी हिकिड़ी अगड़ी बि थिकड़ी बि उन जे बदन ते हूंदी हे पहराइण वारे माण्हू खे अल्लाह पंहिंजे अमान में पंहिंजी ज़मान में करे आफ़तुन खां शामतुन खां मुसीबतुन खां इहो माण्हू अल्लाह जे पनाह में अची थो वञे अल्लाह जे हिफ़ाज़त में अची थो वञे जेको लिबास पंहिंजो कंहिं मिस्कीन खे पहिराए थो
पाए पाए फाड़ी दा को वरी दी दार न के रिलिया में भी गरीब के दी मां बता इते पिते जो वक्त पाए अठ जोरा घर में रखिया है 4 जोरा काफी है उन्हें का वधिक जेकर जोरा सही अल्लाह के रस्ते में खैरात के गरीब के कपड़ों पर आए मदीने वाले साईं फरमाते मन कसा मुस्लिमन सोबन लम यजिल फी सित्रिल्लाह मा दाम अलैहि मिन खैतुन औ सिल्कुन जेको मानू के मुसलमान के कपड़ों तो ढकाए जैसी ते उन्हें कपड़े जो हिकड़ी तंद बोने वटूंदी उन्हें कपड़े जी हिकड़ी थिकड़ी बोने वटूंदी त पहराइण वारो अल्लाह जे हिफाजत में हूंदो अल्लाह जे ढक में अल्लाह जे पर्दे पनाह में पर्दे में जाना मुराद हिकड़ो इहो आहे त अल्लाह ताला उन खे नित नवा लिबास ढकाईंदो बी माना इहा आहे त अल्लाह हुन जा ऐब ढके रब शरीफ के जा ऐब न उघाड़ा आमीन आमीन हर इंसान ऐबदार खातिया हर माण्हू में कुछ अहिड़ियूं ॻाल्हियूं हूंदियूं जेको चाहींदो त ॿियो केरु न ॾिसे ॿिए कंहिंखे ख़बर न पवे हथा त पंहिंजे पीउ खां लिकाईंदो पंहिंजी ज़ाल खां लिकाईंदो पंहिंजे भाउ खां लिकाईंदो इनखे ख़बर न पवे जी उहा शइ जंहिंखे तव्हां चाहियो था त ॿियो केरु न ॾिसे इहो तव्हांजो ऐब आहे मदीने वारे साईं फरमाए त जेको कंहिंखे कपिड़ो ढकाए अल्लाह हुन जा ढक ढके छॾींदो ऐब ढके ॻाल्हि सम्झो था हाँ सुभान अल्लाह अल्लाह अकबर कबीरा साईं फरमाइनि था हज़रत अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह तआला अन्हु का हदीस आहे सुनन अबू दाऊद में हबीबुल करीमन फरमाया अय्युमा मुस्लिमिन कसा मुस्लिमन सौबन अला उरन कसाहुल्लाह मिन खुदरिल जन्नह जेको के मुसलमान एड़ो मुसलमान जे वटि अंग ओढ़ण जो लट्टो नाहे मिस्कीन आहे गरीब आहे उन खे कपिड़ो ढकायई अल्लाह ताला उन खे जन्नत जी सब्ज़ पोशाक पहिराई ऐं कुरान शरीफ में बि आयो आहे हदीसुनि में घणो आयो आहे त जन्नत जे जेको लिबास हूंदो वो सब्ज रंग जो हूंदो कहिड़े रंग जो हूंदो सब्ज रंग जो हूंदो हबीबन करीम ने फरमाया त क़यामत जे ॾियारे व यक्सूनी रब्बी हुल्लतन खान मूंखे साए रंग जो वॻो पहिराईंदो यक्सूनी रब्बी मुंहिंजो रब मूंखे पहिराईंदो हिकिड़ो सुवाल आहे अल्लाह छो पहिराईंदो खणी ॿिए त महबूब वञी पाए पाण ॾिसो जॾहिं शादी थींदी आहे घोट खे उनजो सभ खां वेझो जेको रिश्तेदार हूंदो आहे न बिला तशबीह बिला मिसाल मां तशबीह नथो ॾियां हिकिड़ो मिसाल थो ॾियां त शादी वारे ॾींहुं घोट खे उनजो वेझे में वेझो जेको रिश्तेदार हूंदो आहे उहो वॻो पहिराईंदो आहे हिकिड़ो अगट पियो विझंदो भाउ पीउ उनखे पंहिंजो बाह पाराईंदो वरी अमड़ उनखे बाह पाराईंदी पाण नथो ॼाणे छा कपिड़ा सॼी उमिरि पाण पाईंदो आहे पीउ छो थो पाराएसि भाउ छो थो पाराएसि अॼु आम माण्हू न आहे अॼु घोट आहे सॼी दुनिया गॾु थी आहे घोट जे लाइ आम माण्हू न आहे ही ख़ासि हिन सारे काज में छन्ने में ही ख़ासि माण्हू आहे हिन जे करे अॼु हिनखे लिबास हिन जा प्यारा पाराईंदा बिना तशबीह बिना मिसाल जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो त काइनात सॼी गॾु थींदी इंसान ज़ात गॾु थींदी मखलूकात गॾु थींदी मुहम्मद सभिनी जे विच में रब्बी मुंहिंजो रब
पाक पैराणी सुभान अल्लाह वो बिलाल के चवंदा त बांग चयो बिलाल बांग चवंदो पो जेॾीमहिल चवंदो अशहदु अन्ना मुहम्मदर रसूलुल्लाह आंगुर खणंदो साईं फरमाए त उन वक़्तु मां जन्नत जे ॾाचियुनि मां हिकु ॾाची जे मथां सवार हूंदुसि ॿी रिवायत में वरी हीअं आहे उन वक़्त में साईं जन मक़ाम महमूद ते फ़ाइज़ हूंदा पोइ बिलाल चवंदो ही अथव मुहम्मद सभिनी जूं निगाहूं मुस्तफ़ा जे मुखड़े में ऐं हर ज़बान मुस्तफ़ा जी तारीफ़ कंदी उन वक़्तु सरकार दो आलम खे सब्ज़ रंग जो वॻो पातल हूंदो साए रंग जी पोशाक पहिरियल हूंदी हर माण्हू जी नज़र मुस्तफ़ा जे मुखड़े में हर को चवंदो वाह मुस्तफ़ा वाह सोना नबी तुंहिंजो शान वाह तुंहिंजा महबूब मुंहिंजा महबूब तुंहिंजो हुस्न तुंहिंजो जमाल तुंहिंजो निहारण तुंहिंजो मुरकण तुंहिंजो खिलण सुभान अल्लाह उन वक़्त में का बि ज़बान अहिड़ी न बचंदी जंहिंजे वात में जे ज़बान ते मदीने वारे जी वाखाण न हर ज़बान ते लजपाल नबी जी वाखाण हूंदी ईअं लॻंदो ॼणो ही मशर जो मैदान न आहे ॼणो आशिकान रसूल को मीलाद जो जलसो कई वेंदो हसीन जग जा कठे कजने कुल मगर अवां जो मिसाल आया रहा कमाल वारा किरोड़ हूंदा अवां मिसल को कमाल ना तव्हांजी सूरत तव्हांजी सीरत अवां मिसल को जमाल हसीन जग जा कठे कजन कुल मगर अवां जो अवां जो था त जग थो जर के मिलो था त मन थो मुर के खुशबू घस घिटने के एड़ी मजा सिर घर जे घोर करिया थोरा अञा घणा मता मटियो मूं ॾिसी मदायूं मता मटियो मूं ॾिसी मदायूं मिठा छॾियो सभु मलाल लाहे हसीन जग जा कटे कजन कुल हसीन जग जा कटे कजन कुल जो मिसाल सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान जेॾीमहिल सोना हबीब उन मक़ाम ते ईंदा न त मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो बाबो साईं लजपाल नबी सां गॾु हूंदो मंज़र हसीन हूंदो जॾहिं मुस्तफ़ा पंहिंजे अबाणनि सां गॾु इन ते मुबर्स कयो आहे मनो कर नबीअ जे अबाणनि जो मनो कर नबीअ जे अबाणनि जो आया संदन सिफ़त सारा शब रोज़ गाया मनो कर नबीअ
नबी जे अपान जोया ओ नौकर नबी जे अपान जोया हर ज़बान चयो नौकर मानो करे नबी जे जीअं मदीने वारे साईं सां असांखे मोहबत आहे हुज़ूर जे अबाणनि सां ओ नबीअ जी अम्मा सैयदा आमिना तोखे बेइंतहा ॾाजॾा कर ॾिना ओ नबीअ जी अम्मा ओ नबीअ जी अम्मा ओ नबीअ जी अम्मा तुझो नूरे नज़र सुहा असर बसर सोई सईद बशर सरवरे सरवरा ओ नबीअ जी अम्मा ओ मिठल जी अम्मा ओ पुनल जी अम्मा तोखे बेइंतहा ॾाजॾा कर ॾिना मादरे मुस्तफा उम्मे खैरुल बरा मादरे मुस्तफा उम्मे खैरुल बरा जान सिद्दीक़ो सफा तोते सदके तो ताज़मा ओ नबीअ जी अम्मा जो सैयद नाम ते लख लख सलाम करमुला खाक दर जी जुमा ओ नबीअ जी अम्मा ओ नबीअ जी अम्मा ओ पुनल जी अम्मा तोखे चूंडियो खुदा वालिदे मुस्तफा हम तो ता फिदा हज़रते अब्दुल्ला जान तो ता फिदा हज़रते जो जान तो ता फिदा हज़रते देखो शाहे ज़मन यानी जहान जो बादशाह इब्न जी माना पुट जेको शाहे ज़मन तो जो आहे इब्न खाया रहा ज़मन तुझो आहे जेको शाहे ज़मन तो जो आहे इब्न या अबा मुजतबा हज़रते अब्दुल्ला जान तो ता फिदा हज़रते अब्दुल्ला जान तो ता वाह तुझो हुस्न गुल रुखत गुल बदन सही वाह तुझो हुस्न गुल रुखत गुल बदन तू ही नूरे हुदा वालिदे मुस्तफा हज़रते अब्दुल्ला दावत ॾियां कबूल कंदो
इंशाअल्लाह हाणे हिते त थींदी 15 जी रात जलसो वो तो याद आ उन में शरीक भी थींदो 15 जी रात पर उन खां पोइ वरी जेको ॿियो आचर थींदो आहे हिते हर महीने कंदा आहियूं उहो ॿियो आचर थींदो 10 मार्च उहो इंशाअल्लाह ताला हुज़ूर जे अबाणनि जो उर्स कंदासीं सालियाबाद हज़रत अब्दुल्ला जो अम्मा आमिना साहिब जी उन में शरीक थींदा ऐं तव्हां सभिनी ते हिकिड़ी ड्यूटी आहे जो तव्हां 70,000 भेरा कलमो शरीफ ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदव 70,000 इहो तोहफ़ो करे खणी अचिजो उर्स शरीफ में उन्हनि जे ख़िदमत में ॿाहूं ॿधी पेश कंदासीं नियाणियुनि खे मर्ज़ आहे फ़क़ीरनि खे मर्ज़ आहे त इहो कलमे शरीफ जो विर्द अॼु खां वठी शुरू कयो ऐं तव्हां इन जलसे में ज़रूरु शरीक थींदव हुज़ूर जे अबाणनि जी ॻाल्हि ॿुधंदव ऐं इन ते मूं कुझु शेर बि लिखिया आहिनि जेके ॿ टे पढ़ियमि हीअ किताबु छपजी आयो आहे नबीअ जा अबाण इहे नात खाननि खे गुज़ारिश कंदुसि वाइदियुनि खे गुज़ारिश कंदुसि त तव्हां इन मूं नातूं ज़रूरु पढ़ो माण्हुनि खे ॿुधायो त मदीने वारे साईं जे अबाणनि जो نفعني وإياكم بما فيه من الآيات والذكر الحكيم أقول قولي هذا واستغفر الله العظيم لي ولكم ولسائر المسلمين فاستغفروه إنه هو الغفور الرحيم الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله قال النبي صلى الله عليه وسلم أرحم أمتي بأمتي أبو بكر وأشدهم في أمر الله عمر وأحياهم عثمان وعقباهم علي وسيد شباب أهل الجنة الحسن والحسين وسيدة النساء أهل الجنة فاطمة سيد الشهداء حمزة اللهم اغفر للعباس ولده عباد الله إن الله أمركم بأمر عظيم قال الله سبحانه وتعالى في القرآن الكريم وخطابه العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين اللهم أيد الإسلام والمسلمين وارفع راية الجهاد والدين اللهم كل من أرادنا وأراد المسلمين بسوء فأشغله بنفسه واجعل كيده في نهره واجعل تدبيره في تدميره اللهم إنا نسألك الهدى والتقى والعفاف والغنى اللهم إنا نسألك إيمانا كاملا ويقينا صادقا ورزقا واسعا وقلبا خاشعا ولسانا ذاكرا توبة نصوحا توبة قبل الموت راحة عند الموت رحمة ومغفرة بعد الموت والعفو عند الحساب والفوز بالجنة والنجاة من النار يا عزيز يا غفار يا رب العالمين عباد الله إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون اذكروا الله العظيم الجليل الجبار يذكركم
وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى أعز وأجل وأهم وأعلى وأولى وأكبر والله يعلم ما تصنعون.